न्यू सईदाबाद में बरसात दौरान मुख्तलिफ पाड़न जा सड़ी वयल ट्रांसफार्म न ठहण ऐं बिजली जे आज़ार सां मछलियल शहरनि जो एसडीओ वावडा जो घेराव। तफ़सील मूजिब न्यू सईदाबाद में बरसात दौरान मुख्तलिफ पाड़न जा ट्रांसफार्म सड़ी विया, जेके 5 ॾींहनि ताईं न ठही सघिया, जंहिंजे करे गर्मी में केतिरा ई शहरी बीमार माण्हू मासूम ॿारड़ा गर्मी सबबि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। ओचितो स्टेशन घिटी वटि एसडीओ वावडा विज़िट करे रहियो हो त शहरनि संदसि घेराव करे पुछण लॻसि त लाइट जो आज़ार कॾहिं ख़त्म थींदो, जंहिं तां एसडीओ वावडा मुमताज़ मेमण मोज़िर शहरनि खे गारगंद करण लॻो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ एसडीओ मोटरसाइकिलुनि खे टक्कर हणी शहर मां निकिरी वियो। एसडीओ मुमताज़ मेमण पहिरियां बि करप्शन जे केतिरनि ई इल्ज़ामनि में सईदाबाद सब डिवीजन नवाबशाह लतीफ़ाबाद टंडो अलहयार मां सस्पेंड थियल आहे। FIA एंटी करप्शन जा केतिरा ई केस मथस हलंदड़ आहिनि। मोज़िर शहरनि मुल्क जे आला इदारनि खां घुर कई आहे त एसडीओ मुमताज़ मेमण ख़िलाफ़ कार्रवाई करे ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे।